इस्लामाबाद डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद PTI के वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 3 मार्च से जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। DC इस्लामाबाद अमन अमान जी सूरतहाल खे नज़र में रखंदे दरख़्वास्त रद्द कंदे मौक़िफ़ ॾिनो आहे त PTI पहिरियां बि NOC जी भञकड़ी कई आहे। जलसे जी दरख़्वास्त रीजनल सदर आमिर मसूद मुग़ल ॾिनी हुई, जंहिंजी दरख़्वास्त ते हाई कोर्ट DC इस्लामाबाद खे 2 ॾींहं में फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो। चीफ जस्टिस आमिर फारूक 2 ॾींहनि में फ़ैसिलो करे रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराए। PTI दरख़्वास्त में इस्तदा कई वई हुई त अदालत धुरियुनि खे 3 मार्च ते राति जो 1 वॻे इस्लामाबाद में जलसो करण जी इजाज़त ॾियण जो हुकुम ॾिए। PTI खे परेड ग्राउंड F9 पार्क या D चौक ते जलसे जी इजाज़त ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।